बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम याली मदद जिए सिंध जिए लतीफ़ हक़ मौजूद। शुरुआत कयां थो सिंध जे पाक नाले सां तव्हांजे पंहिंजे मेज़बान माजिद अली कुरैशी सेवाणी सां गॾु तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सिंध आवाज़ में। ऐं अॼु आऊं हिकु अहिड़ो आवाज़ खणी आयो आहियां जेको वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे हल्के PS 80 तालके सेवण जे ॻोठ बाग यूसुफ भरिसां हिकु नंढड़े ॻोठ नूनर जो हिकु अहिड़ो स्कूल जंहिंजी ज़िबून हालत आहे जेको हिन वक़्तु बदहाली जो शिकार आहे। तव्हां हिन वीडियो में साफ़ तरह सां हिन स्कूल खे ॾिसी रहिया आहियो त हीउ स्कूल नाकारा थी चुको आहे उन ॻोठ वारनि जे लाइ जिन जा बच्चा तहलीम जे लाइ महरूम आहिनि। हिन स्कूल में असांजो फ्यूचर कहिड़ी तरह साबित थींदो उहो हिन स्कूल जे हिन खंडरात वारे मंज़र मां साफ़ नज़र अची रहियो आहे। ही ॾिसी रहिया आहियो दीवारूं टुटल, गेट पटियल ऐं उन खां अलावा हिन स्कूल जी सूंहत परते जी ॻाल्हि आहे, पर हिन स्कूल जो फर्नीचर बि गायब आहे। हिन स्कूल जो नालो लिखियल आहे इकरा, जंहिंजी माना आहे पढ़, पर कीअं पढ़ूं? ही त पाण ई तबाह आहे। हिन में वेहण जे लाइ बेंच कोन्हे, उस्ताद जे लाइ कुर्सी कोन्हे, न को लाइट जो निज़ाम आहे, न कोई का ॿी सहूलत आहे। चवंदा आहिनि त इल्मु इंसान जी टीं अख आहे ऐं चवंदा आहिनि त इल्म खे हासिल कयो पींघे खां क़बर ताईं। पर अफ़सोस आहे असांजी सिंध हुकूमत ते, असांजे इंतिज़ामिया ते, जेके हेड़नि स्कूलनि खे नज़रअंदाज़ कनि था। ही न सिर्फ़ स्कूल आहे, पर ही असांजे ईंदड़ नस्ल जो फ्यूचर आहे जेको हिन वक़्तु बिल्कुलु तबाह थी चुको आहे। असां वटि सिहत, तालीम तमामु पोइते रहिजी वई आहे। ख़बर नाहे त को मसीहा कॾहिं ईंदो जेको असांजी सहूलतूं, जेके बुनियादी सहूलतूं जिन खां असीं महरूम आहियूं, उहे असांखे मुहैया कंदो। तव्हांजे पंहिंजे मेज़बान माजिद अली कुरैशी सेवाणी सां गॾु सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह वाई।